नावंदिरो में फुर दौरान फौरन की फायरिंग में जख्मी थियल पोरियत पारां मासूम ॿारनि ऐं माइटनि समेत एहतजाज कयो वियो। शाहिद कल्हड़ो जो चवणु आहे त 1.5 महीनो अॻु हथियारबंदनि फुर दौरान मज़ाहिमत करण ते गोली हणी ज़ख्मी कयो हो। पुलिस जवाबदार गिरफ़्तार करण लाइ रिश्वत घुरी रही आहे। नावंदिरो में फुर दौरान फौरन की फायरिंग में जख्मी थियल पोरियत पारां मासूम ॿारनि ऐं माइटनि समेत एहतजाज कयो वियो। शाहिद कल्हड़ो जो चवणु आहे त 1.5 महीनो अॻु हथियारबंदनि फुर दौरान मज़ाहिमत करण ते गोली हई हुई ऐं ज़ख्मी थी पियो हुयुसि। पुलिस जवाबदार गिरफ़्तार करण लाइ रिश्वत तलब करे रही आहे। अवांखे आगाह कयो पियासीं नावंदिरो में इहो वाक़ियो पेश आयो हो। फुर दौरान फौरन की फायरिंग में ज़ख्मी थियल पोरियत पारां मासूम ॿारनि ऐं माइटनि समेत एहतजाज कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था नूर मोहम्मद सुमरो खां। नूर मोहम्मद, छा तफ़सील आहिनि वधीक? नावंदिरो भरिसां फुर दौरान मज़ाहिमत करण ते गोलियूं हणी ज़ख्मी कयल शाहिद कल्हड़ो पंहिंजनि मासूम ॿारनि अफ्सा, ज़हरा, आयशा, हसनैन, बासित ऐं ॿियनि ॻोठ जे अज़ीज़नि समेत प्रेस क्लब पहुची नावंदिरो पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कंदे नारेबाज़ी कई आहे। मुज़ाहिरीन जो चवणो त 1.5 महीनो अॻु गंवर भट्टी लाड़े वटि फुर दौरान गोलियूं हणी चिंकी हलाईंदड़ पोरियत शाहिद कल्हड़ो खे ज़ख्मी कयो वियो हुयो। 1.5 महीनो गुज़रण बावजूद नावंदिरो पुलिस कख भञी बीणो न कयो आहे ऐं हिन वक़्त ताईं जवाबदारनि जो पतो न लॻाए सघी आहे। मुज़ाहिरीन पुलिस मथां इल्ज़ाम हणंदे चयो त एसएचओ नावंदिरो जवाबदार गिरफ़्तार करण लाइ रिश्वत घुरी रहियो आहे। उन्हनि चयो त पोरियत एतिरा पैसा किथां आणे जो पुलिस खे रिश्वत जा पैसा ॾे। इहा सरासर नाइंसाफ़ी आहे। ठीक है, वरी मेहरबानी नूर मोहम्मद सुमरो अपडेट करण जे लाइ। नावंदिरो में फुर दौरान फौरन की फायरिंग में जख्मी थियल पोरियत पारां मासूम ॿारनि माइटनि समेत एहतजाज कयो वियो।